एशिया जी वॾे मिर्च मंडी जे हवाले सां दुनिया में शोहरत रखंदड़ कुनरी शहर जेको तारीख़ कारोबारी शहर वॾो मर्कज़ आहे ज़िले उमरकोट ॿियो नंबर आहे। पर शहर जे जेके रोड रस्ता आहिनि उनजी हालत में इंतिहाई ख़राब थी वई आहे ऐं शहर में हलणु फिरणु तमामु मुश्किल थी वियो आहे। तालो कुझु बरसातूं पई 2 महीना अॻु में पयूं उन जेके रोड जेको रहियल टुकड़ो आहे उहो बि ख़राब थी विया आहिनि। जेको ट्रैफ़िक आहे कारोबार आहे अच माण्हू तमामु घणी परेशानी थी रही आहे। जेके मेन रोड आहिनि जेके शहर जा मुख्य रोड आहिनि एंट्री रोड आहिनि उहे तबाह बर्बाद थी विया आहिनि। जेको त काफ़ी खॾा पइजी विया आहिनि ट्रैफ़िक जाम खलल पैदा थी रहियो आहे। रोडनि जी सूरत हाल बरसाति खां पोइ कोन थी आहे 2008 खां वठी हाल थी आहे। जेको ठाहींदा त हुन ते ककिरा उछले हली वञनि कार्बेट करणी कोन ऐं ककिरो उछलींदा ककिरे तव्हां हाल ॾिसो असांजे ककिरो तव्हांजे पासे में पियो आहे। हिन ककिरे में त तव्हां ॾिसो रुगो मिटी आहे। रोड टुटी वियो आहे लेकिन ही गटर जो पानी बंदि कोन थो थिए। असीं सांझी सुबुह जेको आहे मटूं था हितां पाणी मञा गटर मञा असांजा न को कपिड़ा साफ़ था रहनि न माण्हू नमाज़ पढ़नि जहिड़ो न माण्हू पाण बचे थो ॿियो अची ज़ोर सां मोटरसाइकिल हणे थो त असांजा कपिड़ा ख़राब थी वञनि। न को टाउन इंतिज़ामिया खे ॾिसिजे थो त हीअ रोड जी सूरत हाल कहिड़ी आहे। एशिया जी वॾे में वॾी मिर्च मंडी आहे। कारोबार मुतासिर थिए थो ट्रैफ़िक मुतासिर थिए थी। ही घर ॾिसो तव्हां घर जे साम्हूं पाणी न सफ़ाई थिए थी न रोड रस्ता ठहनि। गंद उते ई पियो हूंदो आहे जमा थियल केरु खणंदो न आहे ऐं घटि नालियूं जेके आहिनि उहे उनजो निकाल केॾांहुं बि न आहे। रोड रस्तनि जे न हुअण जे करे माण्हुनि खे वॾी तकलीफ़ आहे। माण्हू शायदि पंहिंजो शइ जेको आहे अधु अघ में पोयां ॾेई छॾीनि रोड रस्तनि जी इन टुटल ऐं वस वारनि खे अपील कंदुसि त हीअ रोड रस्ता तरीक़े सां ठाहे माण्हुनि खे हिन तकलीफ़ मां निजात ॾियारनि। हिकिड़ो रोड जेको आहे उनजा पैसा रिलीज़ थिया हुआ उहो बि अधु रोड ठहियो आहे अधु अञा अनकम्प्लीट आहे ऐं उन में बरसातनि में काफ़ी डैमेज थी वियो आहे। टाउन कमेटी सोई पड़ी है और वो उनको ख्याल ही नहीं है या काम करने का। शहर की तबाही हो गई है बस। शहर को कोई नहीं पूछने वाला कोई नहीं है। परेशानी तो बहुत है कारोबार मतलब मसला बहुत मुश्किल लोगों का बच्चों को आने जाने का बड़ा मसला है। इन जे लाइ गुज़ारिश कई अथऊं नवाब साहब कुझु आऊं सम्झां थो पैसा रखिया आहिनि फोटा रोड जे लाइ ऐं पंहिंजी ही जेका गली आहे इहे ऐं 2-3 गलियूं ही इन्हनि में हिननि रखिया आहिनि पैसा। मूं वटि आयो काउंसलर मूंखे ॿुधाई नवाब साहब कुझु पैसा ॾिना ऐं जेके मेन फोटा रोड ऐं हे गलियूं जेके आहिनि उन्हनि जे लाइ ऐं सम्झां थो हाणे इहो जल्दी कमु थियणु खपे रहण। कैमरामैन शबीजान सां गॾु अब्दुल मजीद मेमन KTN न्यूज़ कुनरी।